जी नाज़रीन, बिल्कुल तव्हां पहाको त ॿुधो हूंदो ॾाढे जी लठ खे ॿ मथा। इहो पहाको खंबड़ा थाणे जी हद मुरीद शाह वेझो मियाणी कुंडरीवाला में साबित थी चुको आहे, जिथे बासरन हमलो करे 3 ॼणनि खे शदीद ज़ख़्मी करे विधो आहे ऐं उहे इलाज खां बग़ैर बेयारो मददगार पंहिंजे घर में मौजूदु आहिनि, जॾहिं त बासर ॿाहिरों हिननि जे मुहासिरो कयूं बीठा आहिनि। उहे जेके ज़ख़्मी थियल आहिनि, धकी थियल आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कयूं था। असांखे कुआड़ी मारे अथनि, घर में अची घर में हमलो करे असांखे धाक मारे अथनि, घर में कब्ज़ो करण लाइ चुधारूं माइट में जेका बि आहिनि, अज़ीम कोरी बशीर जे छोकिरा असांखे कुआड़ियुनि सां धाक मारे ज़ख़्मी करे विया आहिनि। अच्छा, तूं छा कंदो आहे, कमु कहिड़ो कंदो आहे? मां पलेदारी कंदो आहियां, मज़दूरी कंदो आहियां, मुरीद शाह तव्हां को बि पुछी सघो था। असांखे इहा असली कोन्हे, असांजी पुलिस असांजी माना नथी सुणे, न असांजी कोई कंदी आहे मदद। असांजो घर आहे, असांजे घर खे जेके न कब्ज़ो था करनि अज़ीम कोरी बशीर जा ॿार ॿिया ॿिया आहिनि, अयूब जा ॿार वसावे जा माण्हू डिगनि। असांजो चाचो आहे नंढो, सारी ज़मीन इन्हनि जे हथ आहे। असांखे हिकु बसि उहो ई न ॾिनो, तॾहिं असां रोज़ी कंदो, पंहिंजी डेवरी कंदो आहियां मां मज़ारनि वटि, ताज़ी रोज़ी खाईंदा आहियूं, ताज़ी कंदो। असांखे न रस्तो टपणु ॾींदो आहे, न असांखे हक़ ॾींदो आहे। असां घुरंदा ई न घुरण जॻह आहियूं, न घुरी बि सघंदा आहियूं, न वकील जॻह आहियूं, न कंहिंखे असां अपील कयूं था साहिब खे महिरबानी करे असांखे हक़ वठी ॾिए। अमले वारा हुआ, सही डिग हुआ, उन्हनि जा बशीर जा ॿार हुआ 3-4, अज़ीम जो छोकिरो हिकु हुयो, अज़ीम पाण बि हुयो, बशीर बि हुयो, ॿिया मिंगारू हुया अॼु कोशन वारे पासे जा। हा, उहो डिग हुआ, असांजी जा आहे। हा, ॿारूं फिरनि था, घड़ी घड़ी पुछनि था छा आहे तव्हांखे, वरी वञनि पिया, हिकु बार पुछनि पिया छा आहे, असांजे कोई बि नथो सुणे। साहब असांजी मदद करे। दूजे पासो आने विया बशीर जा ॿार धक या अथनि, मुंहिंजी ॿाह में भॼी पिया या सम्झे। हाणे असां जेको आहे अपील था कयूं, असांजी कोई नथो सुणे। असां SSB घोटकी सम्झे सोचो खंबड़ा खे असांजी अपील आहे, असांजो जेको हक़ जी ॻाल्हि करे, हक़ जी इहा करे सम्झे, उन्हनि खे ॿधे नथो। महिरबानी करे उन्हनि खे ॿधंदव, ठीक है, असांजो कोई हक़ थींदो। जी बिल्कुलु, मेमण बिरादरी सां तालुक़ रखंदड़ हिननि 3 मिसकीन मज़दूरनि धकियुनि जूं ॻाल्हियूं मां ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त जेके हिननि जा माइट आहिनि उहे इंतिहाई बासर आहिनि, पैसे वारा आहिनि। उन्हनि खे ज़मीन जे मामले तां धकी करे घर फिटो कयो आहे। जेके बेयारो मददगार हिन टाइम पंहिंजे घर में मौजूदु आहिनि, जेके हिननि जा मुखालिफ़ बासर आहिनि, इहे हिननि जे घरनि जे ॿाहिरों मुहासिरो कयूं बीठा आहिनि। हिननि खे इलाज जे लाइ बि ॿाहिरि नथा निकिरणु ॾियनि। हिननि SSP घोटकी खां इहो मुतालबो कयो आहे त इन्हनि जे मथां हमिलो करे हिननि खे ज़ख़्मी कंदड़ जेके बासर आहिनि, उन्हनि खे फ़ौरी तौरु कानून जे कटहड़े में आणे करे उनखे गिरफ़्तार कयो वञे, त जीअं हिननि सां इंसाफ़ थी सघे। जी।